नाज़रीन, لاڙڪاڻو खां ख़बर शामिल कंदा हलूं त जमयत उलमा इस्लाम पारां तकरारी ڪينالن जे अॾावत ऐं بدامني ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। जमयत उलमा इस्लाम لاڙڪاڻو पारां मौलाना नासिर ख़ालिद मोहम्मद सुमरो जी क़यादत में सिंधु दरिया मां तकरारी ڪينالن जे अॾावत ऐं सूबे में वधंदड़ بدامني ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि तां थींदे जनाह बाग चौक ते पहुती, जिते कारकुन हथनि में बैनर ऐं झंडा खणी सख़्त नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते जमयत उलमा इस्लाम जे अॻुवाणनि मौलाना नासिर ख़ालिद मोहम्मद सुमरो, मौलाना मोहब्बत खोड़ ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध जे ॿियनि शहरनि वांगुरु لاڙڪاڻي में बि जमयत उलमा इस्लाम सिंधु दरिया मां ڪينالن जी अॾावत ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल आहे। मुक़ररनि चयो त सिंधु दरिया मां पाणी कढणु सिंध जी मईशत खे तबाह करणु बराबरि आहे, जेको कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। अॻुवाणनि वधीक चयो त सिंध अॻु ई पाणी जी खोट जो शिकार आहे ऐं अहिड़ा मनसूबा ज़रात खे तबाह करे छॾींदा। हुन चयो त सिंध में वधंदड़ بدامني सबबि शहरी गैर महफ़ूज़ आहिनि। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त हू फौरी तौर ते हिन फ़ैसिले खे वापसि वठी ऐं सिंध जे अवाम खे संदनि हक़नि खां महरूम करण वारी पॉलिसी बंदि करे सिंध में वधंदड़ بدامني ते ज़ाब्तो आणे अवाम खे सुख जो साह खणणु ॾिनो वञे। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.